वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी काबीना में बाद बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो। ऐवान सदर में थियल हलफ़ बरदारी तक़रीब में सदर डॉक्टर आरिफ अलवी बिलावल भुट्टो ज़रदारी का हलफ़ वरितो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी, आसफ़ा भुट्टो ज़रदारी, सनम भुट्टो, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया अॻवान बि शरीक। बिलावल भुट्टो ज़रदारी खे परॾेही वज़ारत जो कलमदान ॾिनो वियो। तहरीक इंसाफ के चेयरमैन और अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा के मुस्लिम लीग नून जो एजेंट करार ॾेई छॾियो। लाहौर में वर्कर्स कन्वेंशन के खिताब दौरान इमरान ख़ान चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर के उहिदे ते रहण जो को हक़ न आहे। सुभाणे राति दुआ घुरी वेंदी। शबे दुआ में मौलाना तारिक जमील भी शरीक हूंदो। असां पंहिंजे मुल्क की हक़ीक़ी आज़ादी लाइ दुआ घुराईंदासीं। कारकुन अवाम में मुल्क की हक़ीक़ी आज़ादी जो पैगाम पहुचाएं। मुल्क ते साज़िश तहत इम्पोर्टेड हुकूमत के मढ़ियो वियो। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती बम हमले जो एक ॿियो CCTV फुटेज साम्हूं अची वियो। वीडियो में ॾिसी सघिजे थो त औरत बमबार जॾहिं रिक्शे तां लहे थी त उते हिक ॿी बुरको पातल औरत भी बीठी हुई ऐं उन ई दौरान अच्छे स्काफ में मौजूद औरत हमलेआवर वटि वञे थी ऐं कुझु ॻाल्हाए थी। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती बम हमले की जांच लाइ पुलिस पारां कमेटी जोड़ी वही। नोटिफिकेशन जारी। कमेटी जो सरबराह DIG CIA हूंदो। कमेटी में SSP SSP मलिर ऐं ॿिया ऑफिसर कमेटी जा मेंबर हूंदा। पुलिस मूजिब वाक़े की जांच लाइ CTD ऐं रेंजर्स जूं टीमूं पिणु कमु करे रहियूं आहिनि।